अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि अला इहसानिही वश्शुक्र अला तौफीक़िही व इम्तिनानिही व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु तअज़ीमन लिशअनिही व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु रसूलुहुल हादी इला रिदवानिही अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला अब्दिका व रसूलिक मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अअवानिही अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लह फत्तक़ुल्लाह लअल्लकुम तशकुरून आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिल करीमिर रऊफ़ुर रहीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। ब्रदरान इस्लाम, नहायती वाजिबुल एहतराम मुसलमान भाइयों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, बाबरकत महीनों रमज़ानुल मुबारक अज़ीम अज़मतुन रफ़अतुन निअमतुन बरकतुन रहमतुन भरियो महीनों जारिया इन बाबरकत महीने जा टे अशरा टे ॾहा टे हिस्सा अशराए रहमत अल्लाह ताला जी अज़मत बरकत वारो, अशराए मग़फ़िरत बे अल्लाह ताला जी अज़मत रहमत बरकत वारो। त जहन्नम जी बाहि खां छोटकारे वारो आख़िरी अशरो उहो भी रहमतुनि ऐं बरकतनि भरियो आहे। दोस्तों,
इन बाबरकत महीने जे अंदर अल्लाह ताला पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फतह नुसरत ख़ास करे कुफ़ार के मुकाबले में अता फरमाई। इन महीने के अंदर जंग बदर ऐं मक्के पाक जी फतह वारो अज़ीम एहसान बे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब ते हिन महीने में अता फरमाए। अज अवांजे साम्हूं इस्लाम जी पहिरीं जंग बदर उन जो मुख्तसर ऐं जामे अहवाल अवांजे साम्हूं अर्ज़ रखण जो इरादो अथमि। रब्बे कायनात का दुआ है त मालिक मिठो मूं गुनहगार ऐबदार बदकार खे हमेशा हमेशा लाए हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अव्हां असां सभिनी खे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस के ॿुधी करे उन जे मथां सही अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभई गॾिजी इश्क अक़ीदत मोहब्बत सां मुझे आका ते दुरूद शरीफ जो तोहफ़ो मोकिलियो त मां अर्ज़ कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। मुसलमानों, 17 रमज़ानुल मुबारक वो अज़ीम दिहाड़ो जैके कुरान करीम में अल्लाह जल्ल जलालहू यौमुल फुरक़ान यानी फ़ैसले जो ॾींहुं सॼो आहे। वो अज़ीम ॾींहुं आहे जंहिंमें इस्लाम ऐं कुफ़्र जी सभ खां पहिरीं जंग बदर जे मैदान में मुसलमाननि ऐं काफ़रनि जे दरमियान लड़ाई थी हुई। उन ॾींहुं बदर जे मैदान में पूरो कुफ़्र इस्लाम जे मुक़ाबले लाइ मैदान में निकिरी आयो हो ऐं दुनिया ॾिठो त हक़ वारनि सां अल्लाह ताला जे तरफ़ खां मिसाली मदद कीअं थी। दुनिया जी तारीख़ में जंग बदर वो अज़ीम मौक़ो आहे जैं जंग बदर जहिड़ो को ॿियो जंगी वाक़ियो मुश्किल नज़र ईंदो जंहिंमें ताजदार दो आलम नूर मुजस्सम हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जिंद जान निसार ग़ुलामनि सां गॾिजी हक़ ऐं बातिल जो मुआरको लड़ियो, जो पाण खां टीणी फ़ौज खे बुरी तरह शिकस्त ॾेई सारी दुनिया वारनि खे साबित करे ॾेखारियऊं त हक़ हमेशह ग़ालिब रहंदो आहे। मोमिननि सां हमेशह रब जी मदद शामिल हाल रहंदी आहे। उन जो सबब छा हुयो? जॾहिं सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के मुअज़्ज़मा में हुआ त मक्के जे मुशरिकन काफ़िरन ऐं दुश्मनन हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के ईसा पहुचाया गा। संदन आशिकन मथा तरह तरह जा ज़ुल्म ऐं सितम कया। जॾहिं पाण हिजरत करे मदीने मुनव्वर में आया त दुश्मनन के नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ईअं सुख ऐं अमन सां रहण बर्दाश्त न पए थियो। सो छेड़छाड़ पिया कंदा गा, मुसलमाननि खे तकलीफ़ुनि पहुचाइण जा बहाना पिया ॻोल्हींदा गा। हिकिड़े भेरे पाण में सलाह कयूं त मुसलमाननि जो तइदाद ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे, अहिड़ी तदबीर कजे जो मुसलमाननि खे हमेशह लाइ ख़तमु करे छॾिजे। पाण में सलाह कयूं त हिकु वापारी काफ़िलो शाम मुल्क ॾांहुं तयारु करे मोकिलियूं था, जीअं उतां जेको कुझु नफ़ो हासिलु थिए उहो मुसलमाननि ख़िलाफ़ जंगी हथियारनि जंगी सामान में ख़र्च कयो वञे। उहो काफ़िलो अबू सुफ़ियान जी अॻवाणी में तयारु करे रवानो कयो वियो, जंहिंमें सारे मके जे काफ़िरनि
दुश्मनन पंहिंजा हिस्सा गॾाया हा। उन काफ़िले जो मक़सद ही मुसलमाननि खे नुक़सान पहुचाइणो हो। उहो काफ़िलो जॾहिं लखें रुपयनि जे नफ़े सां वापसि मोटियो, तिजारत करे वापसि मोटण लॻो, असां अवां जे आका हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थियो तो उन काफ़िले जी राह रोकियो। जीअं दुश्मन जंगी सामान खां महरूम रहे ऐं तव्हांजा हथ बि मज़बूत थी वञनि। हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात पंहिंजे सहाबनि खे सॾायो, सहाबनि खे फरमायो, ए मुंहिंजा ग़ुलाम आशिक़ो तयारी कयो। दोस्तो, कुल मुसलमान 313 या ॿिनि रवायतुनि मुताबिक़ 319 ॼणा तयार थी निकिता। जन वटि चंद तरारूं, 60 ज़िरहूं, 60 उठ हुया। उहे उन काफ़िले जी राह रोकण लाइ निकिता। अबू सुफ़ियान खे ख़बर पई त हिकु क़ासिद मके रवानो कयो त मुसलमान उन जे तिजारती काफ़िले खे लुटण लाइ बदर जे मैदान वटि छापो हणण वारा आहिनि। तव्हां जल्द मुंहिंजी मदद लाइ पहुचो। मके में इहा ख़बर पहुती त अबू जहल सभिनी सरदारनि खे गॾु करे जंगी लश्कर तयार करण जो हुकुम ॾिनो। काफ़र त अॻे ई अहिड़े कंहिं मौक़े जी तलाश में हा। यकदम हिकु लश्कर जरार तयार करे वेठा, जंहिंमें 1000 पहलवान सवार हा। हज़ारें उठ घोड़ा, तलवारूं, ज़िरहूं, जंगी सामान बि पाण सां गॾु खयों। ॿियो त ठहियो, पर दुहुल बाजा वॼाईंदा तकब्बुर ऐं गुरूर सां बदर जे मैदान ताईं पहुता। शराब नोशीअ जो आम दौर हली रहियो हो, जेको मदीने पाक खां तक़रीबन वो बदर जो मैदान 125 किलोमीटर मुफ़ासिले ते आ। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं 313 जान निसारनि सां गॾु उफ़रा वादी वटि पहुता, ख़बर पवनि त अबू सुफ़ियान काफ़िले खे समुंड जे पासे खां रवानो करे वियो आहे। असां खां कतराए हलियो वियो आहे ऐं काफ़िरनि जो लश्कर जंगले चढ़ाई कयूं पियो अची। हाणे काफ़िलो चहीं जे रुकावट लाइ, अॻु वठण जे लाइ, राह रोकण जे लाइ मुझे आका रहमत वारे हबीब पंहिंजे जानिसार ग़ुलाम सहाबनि सां गॾु निकिता हुआ। काफ़िलो त वञी चुको हो, पर उन काफ़िले जे दिफ़ा जे लाइ जेके मके मां लश्कर 1000 खां माण्हुनि जो जंगी साज़ो सामान सां निकितो हो, हाणे उहो लश्कर अचे पियो। मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो, अल्लाह करीम पंहिंजे हबीब सां वाइदो फरमायो, वइज़ यअदुकुमुल्लाहु इहदत्ताइफ़तैन अन्नहा लकुम। यादि कयो जॾहिं अल्लाह अव्हां सां वाइदो कयो त ॿिन्ही मां हिकु जमायत अव्हां लाइ आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा मुहाजिरीन अंसार सां मशवरो कयो, हाणे तव्हांजी कहिड़ी मर्ज़ी आहे। अबू सुफ़ियान काफ़िलो त वठी वियो, पर अल्लाह जो वाइदो आहे ॿिनि मां हिकु ॻाल्हि ज़रूरु असांजी आहे, या काफ़िले ते कब्ज़ो ॾींदो या लश्कर ते फ़तह ॾींदो। आका फरमायो, ओ मुंहिंजा ग़ुलाम सहाबो, छा था क़बूलियो? सहाबा मां कुछ चवण लगा त असां जंग जे इरादे ऐं तयारी सां न आया हूँ, उन करे बहितर आहे त काफ़िलो लुटियो, जंग कंहिं ॿिए वक़्तु कंदासीं। नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका वरी ॿियो भेरो पुछो। सहाबा सम्झी विया त असांजे रहमत वारे हबीब जो इरादो जंग करणु आहे।
जॾहिं बार बार हुजूर फरमायो न साहबा समझी विया। अल्लाह करीम जी ज़ाते बाबरकात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस सूरह आल इमरान में इरशाद फरमायो वयुरीदुल्लाहु अन युहिक्कल हक़्क़ बिकलिमातिही व यक़्तअदाबिल काफ़िरीन लियुहिक्कल हक़्क़ व युब्तिलल बातिल वलौ करिहल मुजरिमून। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। भलारो महीनो रमज़ान मुबारक, रमज़ान जो रहमतूं अञा भी सुस्त रही त अल्लाह क़ुरान मुंहं ते घुमा वई चल सनाई चई परवर तुंहिंजी पाड़ मदीने पटे। आमीन चओ। ॻाल्हि नथी वणे छा? या तव्हां हिते ई रहणु पसंदि था कयो, मदीने वञणु पसंदि नथा कयो? जे वञणु चाहियो था त ॾाढियां चओ सुभान अल्लाह। ऐं अल्लाह जो इरादो बि हो त पंहिंजे वाइदे जे कलमनि सां हक़ खे साबित करे ॾेखारे ऐं काफ़रनि जी पाड़ पटे। तां त हक़ खे हक़ करे बातिल खे बातिल करे तुरे मुजरिमनि खे इहा ॻाल्हि पसंदि न अची। मुहाजिरनि मां हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर ऐं सैयदना उमर फारूक ॿई मुंहिंजे आका जा ग़ुलाम अर्ज़ कनि था ओ मुंहिंजा महबूब, ही जान, ही माल, ही मिल्कियत, ही ज़र, ही बच्चा जो कुछ भी आगे जान दे दी तो दी हुई उसी की थी, जान दे दी तो कोई हक अदा न हुआ। महबूब ही जान भी तुझी आ, सामान भी तुझो आ, जियां अवां जो हुकुम थींदो ईअं करण लाइ तयार आहियूं। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी अंसार ॾांहुं मुतवज्जह थिया। हज़रत मिक़दाद उथी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, असां सभु हुजूर जे हुकुम जे इंतज़ार में आहियूं, असांजी जान माल हाज़िर आहे। हुकुम कयो त समुंड में टपो ॾेई लही पऊं। असां को हज़रत ईसा या मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती न आहियूं जन पंहिंजे पैगंबर खे चयो हो त फ़ज़हब अंत व रब्बुक फ़क़ातिला इन्ना होना क़ाइदून। ए मूसा तू ऐं तुंहिंजो रब वञी जंग कयो, असां हिते वेठा आहियूं। या रसूल अल्लाह असां उहे न आहियूं, असांजी जान हाज़िर आहे। हुज़ूर तमामु घणो ख़ुशि थिया, मैदान बदर ॾांहुं रवाना थिया। इहा रमज़ान मुबारक जी 17 तारीख़ जुम्मे शरीफ़ जो ॾींहुं, सख़्त गर्मीअ जी मौसम ऐं सहाबा किराम रोज़े सां हुआ। तूं असां भी मुस्लमान आहियूं, थोरो तकलीफ़ थी थिए त चऊं था साईं बीमार आहियां, मथे में सूर आहे। पर शदीद गर्मी, इंतहा हद दर्जे जी गर्मी आहे। रहमत लिल आलमीन हबीब जा सहाबी रोज़े सां वरी आका फरमायो ए समाबो इन रोज़े सां के अल्लाह जी राह में जंग करनी आहे, जिहाद करणो आहे। दोस्तों उहा जंग ईअं न हुई, दुश्मननि जो तइदाद टीणो हो। उहे पूरे साज़ सामान ऐं जंगी तयारी सां आयल हुआ। मुंहिंजे आका जा ग़ुलाम सहाबी जंगी साज़ो सामान सां या जंग जे लाइ तयार थी कोन आया हुआ। दोस्तो छो त सहाबा जी अक़ीदत इहा हुई त ग़ुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए या रह जाए कोई परवाह नहीं करते। लश्कर इस्लाम जे अंदर थोड़ा सहाबी, होॾा कुफ़ार में हज़ारे माण्हू हुआ। सहाबा वटि जंग विढ़ण जे लाइ तीर तरार जंगी साजो सामान न हो। मुंहिंजा दोस्तों अजीजो ॿुधो, ये लश्कर सारी दुनिया से अनोखा था, निराला
था कि उस लश्कर का अफसर सादी काले कमली वाला था। न ते गो माण्हुनि पुछो सहाबो अॼु अव्हां वटि कुझु बि न आहे, कीअं केॾे हज़ारे काफ़रनि सां लड़ण लाइ आया आहियो। सहाबा जो अक़ीदो निहार, न ते हो तीर पर तकिया, न खंजर पर, न भाले पर, भरवसा था तो बस एक काली कमली वाले पर। थे उनके पास 3 घोड़े, 60 ज़िरहें, 8 शमशीरें, पलटने आए थे ये लोग दुनिया भर की तकदीरें। काफर पहिरियां मैदान में सुठी जाइ ते पाणीअ ते कब्ज़ो करे विया। मुसलमाननि जो लश्कर वारी ऐं रेतीअ वारी ज़मीन ते लथो। मुसलमान अजीब रंग में हुआ, सिर्फ़ अल्लाह जी ज़ात ते भरवसो रखी, सिर अॾीअ ते रखी वेठा खां तैयार। अॼु त मौक़ो मिलियो आहे जो असां पंहिंजे महबूब तां कुर्बान थींदासीं। तॾहिं भेटाई फरमायो, आशिक ज़हर प्याक वीरसी वेसन घणो, कड़े ऐं कातिल जा हो हमेशा हेराक, लगन लऊं लतीफ़ चवे फन कया फेराक, तोड़ी चिकनन चाक तब आग नसलना मसी। हुजूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो, मुझे आका जे लाइ कखाओ झुगो, कखाओ पेहो ठाहियो वियो, कखाई झुगी ठाही वई। रहमत वारा हबीब उन में खीमे में अंदर दाखिल थिया ऐं अल्लाह जी दरबार में सरब सुजूद सजदे में विया। सही मुस्लिम में आ, सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु खुद मैदान बदर जी मंजर कशी कंदे फरमायो त बदर वारे ॾींहुं जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुफारनि जे लश्कर खे ॾिठो, उहे 1000 हुआ, असां बि 319 ॼणा हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़िबले खे यानी काबे ॾांहुं साम्हूं थी हथ मथे खयां ऐं पंहिंजे पाक परवरदिगार जी दरबार में दुआ घुरण लॻा। अल्लाहुम्मा अंजिज़ली मा वअदतनी, अल्लाहुम्मा आति मा वअदतनी, अल्लाहुम्मा इन तुग़लिक हाज़िहिल इसाबत मिन अहलिल इस्लाम ला तुअबद फिल अर्द। या अल्लाह, जै फतेह जो तो मूंसां वाइदो कयो आहे उहा अता कर। ओ मुंहिंजा रब करीम, जेकॾहिं मुसलमाननि जी ही नंढड़ी जमायत जे हलाक थी वई त ज़मीन ते तुंहिंजी इबादत करण वारो केर बि न बचंदो। पाण काबतुल्लाह ॾांहुं रुख़ या दुआ घुरंदा रहिया ऐं अल्लाह खे सॾींदा रहिया। तव्हांजो संदन कुल्हनि मुबारकनि तां चादर हेठि अची पई। सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु उहा चादर मुबारक खणी मुंहिंजे आका जे कुल्हनि ते रखी अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, ए अल्लाह जा महबूब, अवां जो पंहिंजे पालणहार खे पुकारणु ख़ूब थी चुको। अल्लाह जल्द अवां खे या फतेह अदा कंदो जंहिंजो अवां सां फ़ाइदो कयो वियो आहे। मुंहिंजा दोस्तो, सैयदना सिद्दीक़ अकबर ॻाल्हि कई, रब्बुल आलमीन अल्लाह जो कुरान नाज़िल फरमायो, इस तस्तगीसून रब्बकुम फस्तजाब लकुम अन्नी मुमिद्दुकुम बिअल्फिम मिनल मलाइकति मुर्दिफीन। जॾहिं अवां पंहिंजे रब खे पुकारे रहिया हुयो, पोइ अवां जे लाइ दुआ खे क़बूल कयाई जो मां अवां खे मदद ॾियण वारो आहियां। 1000 मलाइकनि जी कतार सां पोइ अल्लाह मलाइकनि जे ज़रिए अवां जी मदद कई।
रब्बुल आलमीन फरमायो वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लह फत्तक़ुल्लाह लअल्लकुम तशकुरून। बेशक अल्लाह ताला बदर में तवाजी मदद कई हालांकि तवा बेसरो सामान होयो सो अल्लाह का ड्रिजंदा रहो मन शुक्रगुजार थियो। दोस्तों 17 रमज़ान मुबारक सन 20 हिजरी जुम्मे जी रात हुजूर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारी रात उन कखाई झुगी में इबादत कंदा रहा, अल्लाह जी बारगाह में दुआऊं घुरंदा रहा। सुबह जो बई लश्कर सिफूं बदी बीठा, मुहाजरन जो झंडो हजरत मुसअब बिन उमैर जे हथ में, अंसारन जो झंडो हजरत सअद बिन मुआज़ जे हथ में, काफ़रन जो झंडो अबू जहल जे हथ में हो। पहिरियां हल में मुबारिज़िन जी सदा बुलंद थी, बहादुरन पाण में फर्दन फर्दन जंग लड़न लाइ पुकारियो। अंसारन जी हिक जमायत मुक़ाबले ले आई, पाण उन्हनि खे वापसि कयूं। पाण पहिरियां आका रहमत वारे हबीब फरमायो त जंग इस्लाम जी आ, पंहिंजे दिफ़ा जे लाइ परावन खे न मोकिलबो आ। अॼु मां मुहम्मद रसूलुल्लाह इन जंग जे अंदरि पहिरियां पंहिंजा माइट अज़ीज़ करीब रिश्तेदार पहिरियां मोकिलींदुसि। पाण पंहिंजे घराणे बनो हाशिम जा जवान ऐं पंहिंजा सौट सॼूं पाण फरमायूं ए उबैद बिन हारिस उथ, ए चाचा हमजा उथ, ए सोना सोट मुंहिंजा बिरादर अली उथ। कुफारन सां मुक़ाबलो कयो। हज़रत उबैदा उतबा बिन रबिया सां मुक़ाबलो कयो। उतबा बिन रबिया खे जहन्नम रसीद करे आयो। हज़रत हमजा शेबा नाले काफ़र सां मुक़ाबलो कयो, उन खे जहन्नम रसीद करे आयो। मौला कायनात मौला अली शेर खुदा वलीद बिन उतबा सां मुक़ाबलो कयो ऐं उन खे जहन्नम में पहुचायो। हुजूर जी दरबार में हाज़िर थिया। इस्लाम ऐं कुफ्र जे हिन अज़ीम मुक़ाबले में सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां अव्वल पंहिंजे घराणे जा फ़र्द पेश कया। दुनिया बनो हाशिम जी शुजात के ॾिठो त हा जेकॾहिं नबूअत आहे त इन घर जी आहे, विलायत आहे त इन जे घर जी आहे, पर जेकॾहिं जुर्रत हिश्मत ऐं ताक़त आहे तॾहिं बि मुहम्मद रसूलुल्लाह जे घराणे जी आहे। दू बदू उन खां पोइ ॿई लश्कर लही पिया मुक़ाबले में। सुभान अल्लाह, छा अजीब रंग होंदो जो इस्लाम जा चंद बहादुर सिपाही बेसरो सामानी जे आलम में ज़ाहिरन बेमाया पाणा टीणे लश्कर सां मदे मुक़ाबिल थियण वारा हुआ। हिकु लश्कर पंहिंजे बुतनि जी नामोस ख़ातिर, कूड़नि महबूदनि जे भरम रखण ख़ातिर, ऐं ॿियो लश्कर अल्लाह वहदहु ला शरीक जी रज़ा जे ख़ातिर मैदान अमल में हुआ। ओचितो हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन पेहे जेको कखाओ तंबू वॼो वियो हो, जंहिं तंबूअ जे अंदरि मुंहिंजा का रहमत वारा हबीब हा ॿाहिरि निकिता। संदन हथ में रेती यानी वारी जी मुठ भरियल हुई। मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा वारी मुठ उन लश्कर कुफार ॾांहुं उछलाई त हज़ारे काफ़र जेके उन लश्कर में हुआ सभिनी जे मुंह में धूड़ पइजी वई। मां नथो चवां, अल्लाह जो क़ुरान थो चए, ॾाढियां चओ त क़ुरान ॿुधायां। फलम तक़्तुलूहुम वलाकिन्नल्लाह क़तलहुम वमा रमैत इज़ रमैत वलाकिन्नल्लाह रमा वलियुब्लियल मुमिनीन मिन्हु बलाअन हसना इन्नल्लाह समीउन अलीम।
अल्लाह तो फरमाए पो अहां उन्हनि खे क़त्ल कोन कयो पर अल्लाह उन्हनि खे क़त्ल कयो। ए महबूब जॾहिं तो मुठ भरे हईं त तो न हईं पर ख़ुदि अल्लाह हईं ऐं हिन लाइ त मुस्लमाननि खे उन मां चङो इनाम अता फरमाए। बेशक अल्लाह ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़। मुस्लमान भाइरो उन इम्तिहान जी घड़ी में अल्लाह करीम मोमिननि सां ख़ुसूसी मदद ऐं नुसरत फरमाई आहे। कीअं मदद थी? पहिरियों तो उन वक़्तु जॾहिं ॿई लश्कर जंग लाइ तयारु हुआ हुज़ूर खे निंड जी कैफ़ियत आई। अल्लाह ताला ख्वाब में हुज़ूर खे दुश्मन जो तइदाद घटि करे ॾेखारियो। इज़ युरीकहुमुल्लाहु फ़ी मनामिका क़लीला, जॾहिं अल्लाह हुए तुंहिंजी निंड में तोखे थोरा करे ॾेखारिया। सोचणु खपे त अल्लाह ताला कहिड़े अंदाज़ में महबूब जी मदद कई जो हुज़ूर जी दिलि खे अहिड़ो बेनियाज़ करे छॾियो जो अहिड़े हाल में बि हुज़ूर खे निंड अची वई। वरन त ॿियो सिपह सालार हुजे ऐं जंग जो आइन टाइम हुजे, दुश्मन जो हेॾो तइदाद नंगियूं तरारूं खयूं बीठो हुजे ऐं निंड अचे नामुमकिन न थींदो ऐं वरी निंड में खेनि दुश्मननि जो तइदाद घटि करे ॾेखारियो वियो। मथां दुश्मननि जे घणी जमियत ॾिसी संदन तबियत खे रंजो मलाल न पहुची। न रुगो हुज़ूर खे पर कुछ मिनटनि जे लाइ जेके हुज़ूर जा सहाबी गॾु हुआ उन्हनि जे मथां बि निंड जो ग़लबो आयो। अल्लाह ताला उन्हनि खे बि निंड जे अंदरि हेॾे हज़ार खां काफ़रनि जो वॾो लश्कर ईअं पिए लॻो ॼण 70-80 ॼणा हुजनि। इहो अल्लाह करीम छो कयो? त जीअं मुस्लमाननि जी दिलि मज़बूत थी वञे। काफ़रनि जे नज़रुनि में मुस्लमान त सिर्फ़ु के चंद नज़र अचणु लॻा। ऐं लड़ाई शुरू थियण वक़्तु काफ़र पंहिंजो लश्कर ॾिसनि त 1000 ऐं मुस्लमाननि जो लश्कर बीणो नज़र पे आयो। काफ़र परेशान थी विया, ई 100,000 में कीअं तब्दील थिया। इहो हिकु जंगी हरबो हो जो अल्लाह ताला जंग खां अॻु हिकु रंग ॾेखारियो। जंग शुरू थियण लाइ ॿियो रंग इहो हो। अल्लाह ताला कुरान में फरमायो क़द कान लकुम आयतुन फ़ी फ़ियतैन इल्तक़ता फ़ियतुन तुक़ातिलु फ़ी सबीलिल्लाह व उख़रा काफ़िरतुन यरौनहुम मिस्लैहिम रायल ऐन वल्लाहु युअय्यिदु बिनस्रिहि मन यशाअ इन्न फ़ी ज़ालिका लइब्रतन लिउलिल अब्सार। बेशक तव्हां लाइ ॿिनि जमायतुनि जे मुक़ाबिल थियण में इबरत जी निशानी आहे। हिकु जमायत अल्लाह जी राह में थे जंग कई ऐं ॿी जमायत काफ़रनि जी हुई। ॾिसनि पिया त अखियुनि सां उन्हनि खे मुस्लमाननि जी जमायत पाण खां ॿीणी नज़र थे आई। अल्लाह अहिड़ी तरह जंहिंजी चाहे मदद कंदो आहे। बेशक उन्हीअ में इबरत आहे पर ॾिसण वारनि बसीरत वारनि लाइ, अंधनि लाइ न आहे। टियों अल्लाह पाक हिन तरह मदद कई जो काफ़रनि जो लश्कर जीअं त सुठी जाइ ते ऐं पाणीअ ते क़ाबिज़ हो। अल्लाह ताला मोमिननि जी मदद कई, आसमान तां बरसात नाज़िल फरमायईं। मुस्लमाननि जी वारी ऐं रेतीअ वारी ज़मीन ॼमी पकी थी पई। काफ़रनि जो जेको रहण वारो हिसो हो गप ऐं गारो थी वियो। हाणे घुमण में उन्हनि खे तकलीफ़ पए थी। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो वयुनज़्ज़िलु अलैकुम मिनस समाए मान लियुतहिरकुम बिही, ऐं नाज़िल कई तव्हां ते आसमान खां बरसात तां जो उन सां तव्हांखे पाक बनाए। चौथों अल्लाह करीम ग़ैबी मदद कई जो आसमान तां मलाइक नाज़िल कई। उन महिल महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ग़ुलामनि खे छा ते फरमायो
अल्लाह करीम पाण फरमाए रहियो वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लह फत्तकुल्लाह लअल्लकुम तशकुरून इज़ तक़ूलु लिल मुअमिनीन अल्लन यकफ़ियकुम अन युमिद्दकुम रब्बुकुम बिसलासति आलाफ़िम मिनल मलाइकति मुनज़लीन। जेके रहियल आहियो उहे भी चओ सुभान अल्लाह, ॾाढिया चओ सुभान अल्लाह। फतेह जी अलामत मुसलमानन के खुशियों पियूं मिलन, अल्लाह जी मदद पई मिले। जियां जंगे बदर में सहाबा अल्लाह अकबर जा नारा हणी लश्करे कुफार के कंबायो हो, अज तू भी अड़ी सुभान अल्लाह जी सदा चो जो मदीने वारो घोट गुंबदे खजरा में तुझी सुभान अल्लाह ते चवे सुभान अल्लाह। अल्लाह कुरान करीम में फरमायो ए महबूब जॾहिं तू मोमिनन के फरमाए रहियो हुए छा तव्हां के या ॻाल्हि काफ़ी नाहे जो तव्हांजो रब तव्हां जी मदद करे 3000 मलाइक नाज़िल करे? हाओ छो न, जेकॾहिं तव्हां सब्र ऐं तक़वा कयो काफ़र तव्हां ते हिकदम पचंदा त तव्हांजो रब 5000 मलाइक हिक वज़ जा नाज़िल करे अव्हां जी मदद कंदो। हज़रत मौला कायनात मौला अली फरमायन था तां बदर जे खूह खां पानी भरे रहियोसि, पानी भरे वापस अची रहियोसि, सख्त हवा जो झटको आयो, एड़ो तिखो झटको आयो अगे कदहीं बि मूं न ॾिठो हो। जिन ओचिते हवा जो झूठो ईंदो आहे जिस्म ॾकी कंबी वेंदो आहे, पर हैदर करार हो, अली हो, शुजात वारो हो, ॾकियो कंबियो कोन। सिर्फ़ु ॻाल्हि कयईं त एॾो ख़तरनाक हवा जो झूठो आयो, कुछ देर बाद ॿियो टियों चौथों आयो। हुज़ूर फरमायो इहे 4 मलाइक मीकाईल, जिब्राईल, इसराफील ऐं इज़राईल अल्लाह जी मदद जे लाइ असां वटि आया दीन इस्लाम जी सरबुलंदी ख़ातिर खुदाए अज़्ज़ व जल जे तरफ़ां हुज़ूर जे खीमे जे चौगिर्द जिते कखाओ खीमो हुज़ूर जो हो चइनी पासनि खां उहे सभई मलाइक पहरेदार मुंहिंजे आका रहमत वारे हबीब ते थी बीठा। अर्ज़ कई या रसूल अल्लाह आऊं मैदान जंग में हिक काफ़र पोयां ड्रोजुसि, अञा वो मुझी तलवार खां परे ही हो त हिकु चहबुक लॻुसि ऐं काफ़र हेठि ऊंधे मुंहुं किरियो। मुंहिंजे आका फरमायो त इन खे चहबुक हणण वारो अल्लाह जो मलाइक हो। हिकु सहाबी वियो 3 सिर काफ़रनि जा मुंडियूं लुणी हुज़ूर जी दरबार में आयो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह मूं 2 खे क़त्ल कयो हो, 3 खे हिकु ख़ूबसूरत सफ़ेद शिकिल वारे माण्हू क़त्ल कयो। हुज़ूर फरमायो इहो मददगार मलाइक हो। घणनि सहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां कंहिं काफ़र ते रुगो तरार ओलारियूं पिया त हुन जी मुंडी लही पई पवे, सिर धड़ खां धार थी पियो वञे। हुज़ूर फरमायो इहा ई त आसमानी मदद हुई। हज़रत इब्न अब्बास मुंहिंजे आका जो सौट फरमाए थो मूंसां बनी गफ़ार जे हिकु माण्हू ॻाल्हि कई त जंग बदर वारे ॾींहुं असां हिकु वारीअ जे दड़े ते बीही जंग जो नक्शो पे ॾिठो, जेका जमायत फ़तेह हासिल करे उन्हनि सां गॾिजी लुट करियूं। ओचितो ॾिठोसीं त हिकु सफ़ेद बादल ज़मीन ते लथो, उन मां घोड़े जो आवाज़ आयो। यानी जंगियूं थींदियूं हुनखे रोशे कोॾिया अची परे बीहंदा, हाणे ॾिसूं त केरु हाराए थो केरु खटे थो। पोइ जेका हाराइजी वेंदी ही न ही जंग में हूंदा न हा, पर उन्हनि जो माल लुटण जे लाइ लही पवंदा हा त कुझु हथु अचे। चई असां उहो ॾिसण जे लाइ रोशे लाइ बीठा हुआसीं। उहो थो चवे त उन घोड़े जो आवाज़ आयो, कंहिं चयो पए अक़दिम हैज़ूम अक़दिम हैज़ूम, ए हैज़ूम अॻिते वध, ए हैज़ूम अॻिते वध। हाणे इहो आवाज़ केरु पियो ॿुधे? जेको न सहाबा सां हो न काफ़रनि सां हो, परे बीठो हो।
जॾहिं असां इहो आवाज़ ॿुधो त असां कश थी वियासीं, बेहोश थी वियासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हैज़ूम जिब्रील जे घोड़े जो नालो आहे ऐं अल्लाह करीम ख़ुदि जिब्राईल खे मोमिननि जी मदद लाइ मोकिलियो हो। दोस्तान मोहतरम, जंग ज़ोर शोर सां जारी ही। अचानक हुजूर जो सहाबी हज़रत उकाशा तरार टुटी पई आहे। ओ आका जंग करणी आहे, को हथियार नाहे। हुजूर खे जेको पेहो ठाहे ॾिनो वियो हो, कखां खीमो ठहियल हो। हुजूर उन खीमे मां खजीअ जी छड़ी पटे फरमायो, ए उकाशा वठ वञी लड़। उकाशा तो चवे जीअं जो खजीअ जी छड़ी मुंहिंजे हथ में आई त तरार बणिजी वई। हज़रत खुबैब ते काफ़र वार करे हथ कपे विधो, हथ कटिजी पियो। हथ खणी हुजूर जी दरबार में आयो, आका इजाज़त ॾियो जंग लड़ा, पर हथ कटियल। मदीने वारे फरमायो, खुबैब हेॾे आ, कंहिं दुनिया जे कुंभर डॉक्टर जी ज़रूरत नाहे। अॼु मां मुहम्मद रसूलुल्लाह जो आहियां। हुजूर हथ हथ सां मिलाए लुआबे दहन लॻायो त जहिड़ो हथ हुयो अहिड़ो थी वियो। हज़रत कतादा मुझे आका जो ग़ुलाम सहाबी आयो। जंग लड़ंदे ओचिते का धक लॻो, दोडो अख जो निकिरी करे साम्हूं हिन गल ते लड़की रहियो आहे। सिधो आयो, ओ मुंहिंजा महबूब, ही अख निकिरी पई आहे, दोडो निकिरी पियो आहे, करम फरमायो। महबूब फरमायो, कतादा गम न कर। हुजूर पंहिंजे वात जो पाणी जंहिंखे तूं असां थुक सरींदा आहियूं, उहो लुआबे दम हुजूर कढी करे कतादा जे उन निकतल दोडे निकतल अख जे अंदरां लॻाए अख जो रखी। सहाबी चवनि था, ख़बर न पई पवे त ज़ख़्मी अख कहिड़ी ऐं भली अख कहिड़ी। कतादा दो फरमाए, सॼी ज़िंदगी जैसी ज़िंदगी रहियुसि, जेका सही अख ही उन जी नज़र कमज़ोर थी, पर जेका आका पंहिंजो लुआबे दहन लॻाए लॻाई ही उन अख जी कॾहिं न नज़र कमज़ोर थी, न उहा अख ख़राब थी। दोस्तो, हज़रत मुआज़ ऐं मुअव्विस ब नंढड़ा मासूम हा। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ मुझे आका जो ग़ुलाम सहाबी आ, चवे थो त मूं वटि हली आया। पहिरियां न जॾहिं जंग जी सब बंदी पई थी, हुज़ूर फरमायो, सिफ़ूं ॿधो जंग ते कहिड़ा तयारु आहियो। त ही ॿई नंढड़ा मासूम ॿारड़ा ॿई भाइर हा, अची बीठा। सिफ़ूं जो लॻियूं, ही ॿार नंढा हा। छा कयूं, भरिसां वॾा पत्थर खणी विच ते रखी उन पत्थर ते चढ़ी बीठा त जीअं वॾनि माण्हुनि सां असांजा कुल्हा कुल्हनि में मिलनि। हुजूर जी ज़ात जीअं जो सिफ़ूं ॾिसंदा कंदा थिया आया हिननि वटि पहुता। हुजूर मुस्कुराए फरमायो, आहिनि त नंढड़ा पर पत्थर रखी बीठा आहिनि, हिननि जी दिलि में जज़्बो आहे। मऊअनि फरमायो, तव्हां नंढड़ा आहियो? चईसि, नंढड़ा कीअं आहियूं, तव्हां सिफ़ूं लॻायूं आहिनि, असांजा कुल्हा वॾनि सां गॾु हिन सफ़ बस्ता आहियूं। तव्हां चवंदा आहियो कुल्हो कुल्हे में मिलाए बि हो, अॼु असां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठा आहियूं। असां ॿिन्ही जा ॾिसो कुल्हा हुननि सां मिलियल आहिनि। हुज़ूर हुननि जे कुल्हे ते, वॾे जे कुल्हे ते चहबुक रखियो त ॿिन्ही जा कुल्हा बराबरि नज़र आया। मऊअनि फरमायो, भला कुल्हो कुल्हे में मिलायो अथव त हलो तव्हां बि। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो त उन्हनि ॿिन्ही मासूम ॿारनि असां खां जंग हलंदे मूंखां पुछियो, चाचा ॾे ख़बर, इन्हनि में अबू जहल कहिड़ो? हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ चयो, नंढड़ा मासूम ॿार आहिनि, अबू जहल जो पिया पुछनि। चई, बच्चा छो था पुछो? चई, सुना है गालियाँ देता है वो महबूब बारी को, कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को। चाचा असां ॿुधो आहे, इहो ज़ालिम असांजे मिठड़े महबूब आका रहमत वारे हबीब खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, बदशद ॻाल्हाईंदो आहे, बेअदबी कंदो आहे, गुस्ताखी कंदो आहे। ओ मुंहिंजा चाचा अब्दुर्रहमान असांखे ॿुधाए कहिड़ो आहे? हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ फरमायो, मूं इशारो करे चयोमान, इहो लश्कर जे पुठियां जेको झंडो झलियो बीठो आहे, इहो आहे
ईअं ओचितो हज़रत अब्दुर्रहमान फरमायो मूं ॾिठो ज़ुज़ाट कंदे तरारूं हथ में खयूं तेज़ सिधो विया वींदे देरी न कयूं ऐं उन्हें अबू जहल ते वार कंदे उन्हें खे घोड़े तां किराए विधो। मासूम हुआ नंढड़ा हा वार थियो काफ़र बि हुआ काफ़र मंझां वार थियो हिकिड़ो मासूम बच्चो शहीद थियो आहे हिकिड़ो ज़ख़्मी थियो आहे पर एतिरे में मुंहिंजे महबूब आका जो हुकुम बि हुयो अबू जहल जो सिर आम तौर ते त मुंडी वधी पे वई पर अबू जहल जे लाइ हुकुम हो त न इन जी रुगो मुंडी न पर कुल्हनि खां उन जो जिस्म धड़ कटिजो जीअं दुनिया ॾिसे त हुज़ूर जे गुस्ताख जो अंजाम अल्लाह चाहे त केॾो बि वॾो सरदार आहे केॾो बि वॾो मुतकब्बिर आहे पर जे रब्बुल आलमीन चाहे त मासूम ॿारनि जे हथारां उन जो मौत कराए सघे। कुफार परेशान थी विया यार जेकरे मौला अली अचे हा चवन हा बाबा बहादुर हो हज़रत अमीर हमज़ा अचे हा चवन हा त बहादुर बहादुरन सां लड़ंदा आहिनि पो जीत हार जंग में थींदी आहे लेकिन अल्लाह दुनिया जे अंदर इहो मिसाल कायम पे कयो त मक्के जे काफ़रन जो सरदार नबीयन जे सरदार ते घट वध ॻाल्हाइण वारो मां रब उन खे अहिड़े मासूम ॿारनि जे हथां थो मारायां जंहिं जे में कंहिंजो शक गुमान हूंदो ई। दोस्तो नबी इनामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा उम्मतियो इस्लाम जी हिन पहिरीं जंग जो नक्शो अजीब हो जो मुसलमाननि जो मुक़ाबिलो पंहिंजे वेझनि अज़ीज़नि ऐं माइटनि सां हो। हज़रत अबू बकर हो त साम्हूं हेॾां पीउ हुज़ूर असांखे त हुन पासे पुट्रा बाद में जॾहिं मुसलमान थी आयो हो चई बाबा अबू बकर जंगे बदर में हुयासीं हिकिड़ो अहिड़ो बि मौक़ो आयो हो जो तूं मुंहिंजी तरार जे ज़िद में अची वियो हुएं पर मूं सोचियो त बाबो आहे छॾे ॾियांसि। अबू बकर सिद्दीक़ चयो त ख़बरदार जेकॾहिं तूं मुंहिंजे तरार जी ज़िद में अची हा त मां आका जे दीन जे आॾो न ॾिसां हा त मुंहिंजो पुटु आहे तोखे ख़तमु करे छॾियां हा। हज़रत उमर त मुक़ाबले में उन जो मामो आहे हज़रत अबू उबैदा है त मुक़ाबले में पीउ आहे हज़रत अबू हुज़ैफ़ा है त मुक़ाबले में पीउ आहे अलग़रज़ चाचो मामो भाणज भाइटा ही रत जा रिश्ता हुआ जेके आमो सामो हुआ होॾां मुसलमान होॾां बेदीन हज़रत मौला कायनात मौला अली शेर जलिया त हुन पासे मौला अलीअ जो भाउ हज़रत अकील। अजीब जंग हुई न अजीब मारको हो एक तरफ मुसलमान हा बे तरफ नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वड्डी न्याणी हज़रत बीबी ज़ैनब जहीं जे मुर्स जो नालो अबुल आस हो अबुल आस बिन रबिया यानी हुजूर जो न्याणो नाठी सामो कुफार जे लश्कर में हो। हुजूर ईअं न चयो त अॼु रिश्तनि जो तक़द्दुस रखणो आहे न अल्लाह जो फरमान आहे इस्लाम ऐं कुफार जी जंग अॼु लड़ाई करणी आहे त सिर्फ़ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी रज़ा वास्ते करणी आहे। दोस्तो मौज़ू तवील आहे वक़्तु घटि आहे जॾहिं जंग ख़त्म थी अल्लाह ताला पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात खे फ़तह ॾिनी त उन फ़तह खां पोइ वॾा वॾा अबू जेल समेत जेके सरकश हुआ उन बदर जे अंदरि खूह जेको खयो वियो हो उन खूह में उन्हनि वॾनि काफ़रनि जा जिस्म लाश उछलाया विया। बुखारी शरीफ़ जी मुस्तनद हदीस आहे 3 ॾींहं गुज़री विया 3 ॾींहंनि खां पोइ हुज़ूर उन खूह वटि आया। हाणे जेके न चवंदा आहिनि त मुक़ाम ते न वञो मरी विया आहिनि न ॿुधनि था मिटी थी विया उन्हनि खे चओ बुखारी शरीफ़ जी जामे हदीस 3 ॾींहंनि खां पोइ हुज़ूर आया हुज़ूर ॻाल्हाइनि पिया उन्हनि जा नाला वठी ए उतबा ए अबू जहल मूं अव्हांखे चयो हो
त अल्लाह जे दीन जा दाई बणिजो, अल्लाह जी वहदानीअ जो इक़रार कयो, मूं रसूलुल्लाह जी रिसालत जे कुंबे में शामिल थियो, पर अव्हां न मञियो हो। ॾिसो पिया अव्हां जो अॼु हशर बुरो लॻो पियो आहे। सैयदना उमर फारूक ॿिया सहाबी बीठा हा। उमर साईं अर्ज़ु कयो, साईं ही छा पिया कयो? बदबू पई अचे, नक ते हथ रखियो पिया बीहो, धप बर्दाश्त नथी थिए, अव्हां कंहिंसां पिया ॻाल्हायो? हुज़ूर फरमायो, ए उमर, ही तोखां वधीक पिया ॿुधनि, पर इन्हनि खे ॻाल्हाइण जी कुवत न आहे। अबा अल्लाह जो नबी ग़लति अमल कंदो? भला जे न पिया ॿुधनि त खूह ते हुज़ूर छो थिए उन्हनि सां ॻाल्हायो? पर हुज़ूर ॿुधायो त ही ॿुधनि था, पर इन्हनि में जवाबु ॾियण जी सघन न आहे। जेकॾहिं काफ़र धप करे वञे, मरी वञे, ॿुधी सघे थो त मोमिन जंहिं आका ते कलमो पढ़ियो आहे उहो क़बर में तो असांजा सलाम कीअं न ॿुधनि? तॾहिं त आका फरमायो, मोमिन आहियो, मुस्लमान जे मुक़ाम में वञो, चओ अस्सलाम अलैकुम या अहलल क़ुबूर, ए क़बरुनि वारा तव्हां ते सलाम आहे। सलाम ॾियणु सुन्नत आहे, जवाबु वाजिबु आहे। हुज़ूर क़बरुनि वारनि खे गुनहगार कोन कंदा। हुज़ूर खे इल्मु आहे त मोमिननि जे मुक़ाम ते तव्हां सलाम कंदव, क़बरुनि वारा तव्हांखे जवाबु ॾींदा। ही आम क़बरुनि वारा जवाब ॾियनि था त वली, सुहदा, शुहदा, उन्हनि जो मक़ाम ऐं मर्तबो अञा वधीक निरालो आहे। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवणो आहे।